ख़बर शामिल कंदा हलूं त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान खे हटाइण लाइ जमहूरी ऐं आइनी तरीक़ो इख़्तियार कयो वियो। खेसि पार्लियामेंट में वापसि अचणु घुर्जे। इस्लामाबाद में मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बेएतमादी रिथ ज़रिए अॻूणी हुकूमत खे घर भेड़ो करण में कामयाब थियासीं, पर इमरान ख़ान चवे थो त इहा परॾेही साज़िश आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान खे हटाइण वारी साज़िश अमेरिका जी न पर बिलावल हाउस जी आहे। नाज़रीन, वफ़ाक़ी काबीना 30 लख मैट्रिक टन कणक दरामद करण समेत अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म 3 ख़ासि इस्मनि खंड, अटे ऐं गिह जी क़ीमतुनि ते नज़र रखण हिकु मॉनिटरिंग मैकेनिज़म में जोड़ियो आहे। शहबाज़ शरीफ़ तमामु जल्द क़ौम खे ख़िताब कंदो ऐं हुकूमती क़दमनि तोड़े रिथाउनि बाबति क़ौम खे ख़िताब कंदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे मरियम औरंगज़ेब अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे पिणु छिती तनक़ीद जो निशानो बणायो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि थियो, जंहिं दौरान इजलास खे वज़ीर आज़म जे सऊदी अरब वारे दौरे बाबति ब्रीफिंग ॾिनी वई, जॾहिं त वज़ीर आज़म काबीना खे सऊदी दौरे बाबति एतमाद में वरितो। काबीना फवाद असदुल्ला ख़ान खे DGIB, मोहम्मद मसूद खे पाकिस्तान ऑर्डिनेंस फैक्ट्री जो मेंबर बणाइण ऐं एडमिरल रिटायर्ड सलमान इलियास खे शिपयार्ड इंजीनियरिंग वर्क्स जो डायरेक्टर मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी, जॾहिं त चेयरमैन बाबडा मुज़म्मिल हुसैन जी इस्तीफ़ा मंज़ूर करे ख़ाली थियल उहिदे जी चार्ज मेंबर फाइनेंस खे ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना 30 लख मैट्रिक टन कणक दरामद करण तोड़े हिक खां वधीक पासपोर्ट जी मौजूदगीअ में उन्हनि खे रद्द करण, इक़्तिसादी राब्ता कमेटी तरफ़ां अटे ऐं खंड जी क़ीमत बाबति अवाम खे ॾिनल रिलीफ पैकेज जी बि मंज़ूरी ॾिनी वई ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो त खंड जी क़ीमत 70 रुपया फ़ी किलो बरक़रार रखी वेंदी। वफ़ाक़ी काबीना उन मौक़े ते मुल्क खां खंड ॿाहिरि मोकिलण ते पिणु पाबंदी मरण जी मंज़ूरी ॾिनी। काबीना इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब काबीना जे फ़ैसिलनि बाबति मीडिया खे आगाह कयो ऐं अॻोड़े वज़ीर आज़म इमरान ख़ान खे छिती तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त इमरान नियाज़ी लगातार आइन शिकनी करे रहियो आहे। 3 अप्रैल खां आइन टोड़ण जो शुरू थियल अमल अॼु ताईं पंजाब में जारी आहे ऐं PTI आइन शिकनीअ खां पोइ गुंडागर्दीअ ते बि लही आई आहे। जो पंजाब के अंदर इस वक्त आइन शिकनी हो रही है और 3 अप्रैल से लेकर 11-12 अप्रैल तक की जो किस्त है उसको इमरान खान साहब की तरफ से दोबारा दोहराने की जो एक साजिश है और जो आइन पर हमला, पार्लियामान पर हमला और आइन शिकनी का जो एक पूरा तसलसल है वो जारी है और आइन शिकनी करके उसके ऊपर गुंडागर्दी भी शामिल है। महंगाई ते ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त वज़ीर आज़म 3 ख़ासि इस्मनि खंड, अटे ऐं गिह जी क़ीमतुनि ते नज़र रखण लाइ हिकु मॉनिटरिंग मैकेनिज़म जोड़ियो आहे, जंहिं तहत सूबनि सां बि मुकमल राब्ता आहिनि। वज़ीर आज़म तमामु जल्द क़ौम खे ख़िताब कंदो ऐं हुकूमती क़दमनि तोड़े रिथाउनि बाबति क़ौम खे आगाह कंदो। जितना रमज़ान पैकेज में आटा और चीनी का जो रेट वज़ीर आज़म की हदायत और जो सूबों के साथ मिल के तयन किया गया था, जिसके अंदर जो 20 किलो का आटे का थैला है वो 950 से 800 रुपये किया गया था और चीनी जो है वो 85 रुपये किलो से 70 रुपये किलो की गई थी। तो इसको भी काबीना ने आज मंजूर किया कि ये इसी रेट के ऊपर इनको बरकरार रखा जाए और सूबों के साथ हर रोज़ की बुनियाद के ऊपर एक कोऑर्डिनेशन कमेटी है जो कि वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब इसको खुद चेयर करते हैं और मॉनिटरिंग मैकेनिज़्म इस वक्त इन प्लेस है, जिससे इन रेट्स के जिस तरह रमज़ान के दौरान इसको इंश्योर किया गया है तो इन्हीं रेट्स को इंश्योर किया जाएगा। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त PTI में मुशावरत नाहे थींदी, उते रुगो हिकु शख़्स जी ॻाल्हि ॿुधी वेंदी आहे, पर असां वटि मुशावरती अमल जारी रहंदो आहे ऐं उन मक़सद लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लंडन वञी रहियो आहे, जिते हू वफ़द सां गॾु नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। चीनी नज़मुल उमूर पांग चिन शुई परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान चीनी नज़मुल उमूर पांग चिन शुई बिलावल भुट्टो ज़रदारी खे वाधायूं ॾिनियूं। पाकिस्तान में चीनी नज़मुल उमूर पांग चिन शुई जी परॾेही ऑफिस अची परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात सीपेक समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़ैर जी ॾे वठि पिणु कई वई। उन मौक़े ते चीनी नज़मुल उमूर पांग चिन शुई बिलावल भुट्टो ज़रदारी खे परॾेही वज़ीर थियण ते वाधायूं ॾिनियूं ऐं चयो त चीन पाकिस्तान सां हर मुमकिन सहकार जारी रखंदो।
परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां बरतानवी हाई कमिश्नर मुलाक़ात कई, जंहिं दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात दौरान बरतानवी हाई कमिश्नर क्रिश्चियन टर्नर परॾेही वज़ीर थियण ते बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान ऐं बरतानिया जा लाॻापा मिसाली आहिनि। उन चयो त पाक बरतानिया लाॻापा तारीख़ी तौर ते मुस्तहकम ऐं मज़बूत रहिया आहिनि। पाकिस्तान ऐं बरतानिया माशी ऐं तिजारती खे हथी ॾींदा। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे बयान ते रद्द अमल ॾींदे खेसि सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो आहे। संदसि चवणु आहे त सिंध काबीना जो ख़ुदि मुख़्तियार सूबो आहे। सिंध जा माण्हू सियासी तौर ते बाशऊर आहिनि ऐं फ़ैसिला करणु ॼाणनि था। पंहिंजे जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त सिंध जो अवाम न्याज़ीअ जहिड़े चालाक ऐं कूड़े माण्हूअ खां कॾहिं बि बेवकूफ़ न थींदो। 2018 जे आम चूंडुनि में सिंध जे अवाम इमरान ख़ान जे उम्मीदवारनि खे ॾींहं में तारा ॾेखारिया हुआ। इमरान ख़ान पंहिंजो शौक़ु पूरो कर, सिंध जा माण्हू खेसि गाह बि न विझंदा। हुन चयो त आसिफ अली ज़रदारीअ जी सियासी ॾाहप ऐं फ़ैसिलनि खे संदसि सख़्त मुख़ालिफ़ बि सम्झनि था। आसिफ अली ज़रदारी गुज़िरियल 3 ॾहाकनि खां 11 सालनि जी क़ैद ऐं कूड़नि केसनि खे बहादुरीअ सां मुंहुं ॾिनो। शर्जील मेमण वधीक चयो त आसिफ अली ज़रदारी ते अॼु ताईं को बि इल्ज़ाम साबित न थी सघियो आहे। हाणे इमरान न्याज़ीअ खे पंहिंजे करतूतनि जो जवाब त ॾियणो पवंदो। संदसि चवणु हुयो त इमरान ख़ान सियासी मुख़ालिफ़नि ते इल्ज़ाम हणी बची नथो सघे। खेसि अटे, मालम जब्बा ऐं BRT तेल जी खोट वारे स्कैंडल जो जवाब ॾियणो पवंदो। सिंध हाई कोर्ट जेल खाते जे 3 मुलाज़िमनि जूं तरक़ियूं गैर क़ानूनी करार ॾींदे तरक़ियुनि बाबति जारी कयल नोटिफिकेशन कालादम करार ॾेई छॾिया। अदालती धुरियुनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो जारी कयो, जंहिं में चयो वियो आहे त समूरियूं तरक़ियूं क़ानून जे ख़िलाफ़ आहिनि। जेल खाते पारां असिस्टेंट सुप्रिंटेंडेंट जे प्रोमोशन जो नोटिफिकेशन जारी कयो वियो हुयो। समूरनि मुलाज़िमनि खे 2008 में ग्रेड 14 जे असिस्टेंट सुप्रिंटेंडेंट तौरु भर्ती कयो वियो हुयो। सिंध जे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं फोरमनि जो सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मेज़बानी हेठि इजलास थियो आहे। इजलास जी सदारत सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी कई। इजलास में सिंध तरक़ी पसंद पार्टी, अवामी जमहूरी पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, सिंध हारी कमेटी, धरती धणी तहरीक, सोशल डेमोक्रेटिक पार्टी, सिंध सागर पार्टी, अवामी राज तहरीक, सर्वेंट्स ऑफ सिंध ऐं ॿिया शरीक थिया। इजलास में सिंध जे क़ौम परस्त ऐं वतन दोस्त धुरियुनि जा विच में इतिहाद ते सलाह मशवरा कया विया। वज़ारत मज़हबी उमूर जे तरफ़ां कराची जे मक़ामी होटल में बैनुल मज़हब हम आहंगी कॉन्फ्रेंस उनवान मुनक़िद कई वई, जंहिं में तमामु मसलिक जे आलमनि सगुरनि, तमामु मज़हबनि जे पेशवानि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में चेयरमैन क़ौमी अक़लियती कमीशन पाकिस्तान चेलाराम केवलाणी महिमान ख़ासि तौरु शिरकत कई, जॾहिं त कॉन्फ्रेंस जी मेज़बानी वफ़ाक़ी वज़ारत मज़हबी उमूर चेलाराम केवलाणी जो पुरजोश इस्तक़बाल कयो वियो। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे क़ौमी अक़लियती कमीशन पाकिस्तान जे चेयरमैन चेलाराम केवलाणी चयो त सिंध सूफ़ियुनि वलियुनि जी धरती आहे। सिंध पाकिस्तान जो वाहिद सूबो आहे जिते मज़हबी हम आहंगी जो आला मिसाल मिले थो। हुन चयो त जबरी मज़हबी तब्दीली खे रोकण लाइ बि असांखे क़दम खणणा पवंदा, छाकाणि त असां मज़हब हम आहंगी जी ॻाल्हि कयूं था, पर पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध में मासूम नाबालिग हिंदू नियाणियुनि खे ज़बरदस्ती खणी ज़्यादती करे जबरी मज़हब तब्दील करायो वञे थो। PP इतलात सेक्रेटरी आजिज़ धामरा चयो आहे त सिंध में पाणी जो सख़्त बहिरान आहे, जंहिं करे अवाम ऐं ख़ासि करे आबादगारनि खे तमामु घणियूं ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे आजिज़ धामरा चयो त हुकूमत जी भरपूर कोशिश आहे त पाणीअ सां सलाहियल समूरा मसइला हल कया वञनि, जंहिं लाइ वफ़ाक़ सां बि ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। हुन चयो त दुश्मन मुल्कनि खे ख़ुशि करण लाइ इमरान नियाज़ी
ख़तरनाक एजेंडा ते हली रहियो आहे ऐं हू पंहिंजे आकाउनि खे ख़ुशि करण लाइ समूरियूं रांदियूं करे रहियो आहे। आजिज़ धामरा चयो त इमरान नियाज़ी मुल्क जी अहम इदारनि ख़िलाफ़ गैर इख़लाक़ी ज़बान इस्तेमालु कई आहे। पाकिस्तानी क़ौम पंहिंजी फ़ौज, अदलिया ऐं इलेक्शन कमीशन समेत समूरनि इदारनि सां गॾु आहे। पीपी अॻवान चयो त पीटीआई जा कारकुन ऐं उहिदेदार हाणे फ़ैसिलो कनि त हू मुल्क सां गॾु बीठल आहिनि या मुल्क खे नुक़सान पहुचाईंदड़ इमरान ख़ान सां गॾु आहिनि, छाकाणि त समूरी क़ौम ॼाणी चुकी आहे त इमरान ख़ान जी सियासत कूड़ सां शुरू थी हुई ऐं कूड़ ते ई ख़तम थी वई आहे। छटे वेझो रोड हादसे जे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। कींझर लॻ अली बहर वेझो कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में अहमद कुंभार फ़ौत ऐं सज्जाद अहमद झरकू ज़ख़्मी थी पियो। फ़ौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे बाद कार सवार फरार थी वियो। फ़ौती में ज़ख़्मीअ जो तालुक़ झिरक शहर सां ॿुधाए पियो वञे। पुलिस कार जो पतो लॻाइण लाइ जांच शुरू करे छॾी आहे। नवाबशाह मां 3 ॾींहं अॻु अगवा थियल सहाफ़ी फयाज़ ज़रदारी खे हथियारबंदनि सेवण भरिसां उछलाए विया। 3 ॾींहं अॻु नवाबशाह मां सहाफ़ी फयाज़ ज़रदारी खे अगवा कयो वियो हुयो। 8 केस हथ पेर ॿधी सेवण भरिसां लालबाग भरिसां उछलाए वियो आहे। प्रेस क्लब सेवण जे जनरल सेक्रेटरी नज़र मोहम्मद पंवर मौक़े ते पहुची पुलिस खे इतला कयो। पुलिस सहाफ़ी खे ज़रूरी पुछा ॻाछा लाइ थाणे ते वठी आई। सहाफ़ी फयाज़ ज़रदारी ॿुधायो त संदसि वालिद पुलिस खाते में मुलाज़िम आहे। खेसि मुअतल कयो वियो हुयो, जंहिंखे बहाल कराइण जी कोशिश कई पर कंहिं बाअसर जे चवण ते पुलिस खंभे वई। हुन चयो त खेसि क़त्ल करण जो मनसूबो जोड़ियो वियो हुयो। ख़बर नाहे कंहिंजे चवण ते ज़िंदा उछलायो वियो। ठरी मीरवाह पुलिस ॻोठ दाइम क़बर ते चढ़ाई करे घरनि में काहे पई। पुलिस घरनि में मौजूद औरतुनि ॿारनि खे मुबैना तशद्दुद जो निशानो बणायो। ठरी मीरवाह पुलिस ॻोठ दाइम क़बर ते चढ़ाई करे घरनि में दाख़िल थी भञ ड्राह करे घर घर जी तलाशी वरिती, जॾहिं त पुलिस घरनि में मौजूद औरतुनि ऐं ॿारनि खे तशद्दुद जो निशानो पिणु बणायो। मुतासिरनि ॻोठाणनि दाहींदे चयो त पुलिस बेगुनाह घरनि में दाख़िल थी चादर ऐं चोर दीवारी जो तक़दुस पामाल कंदे औरतुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। ॻोठाणनि डीआईजी सखर ऐं एसएसपी खैरपुर खां घुर कई आहे त नोटिस वठी घरनि में दाख़िल थी चार दर ऐं चोर दीवारी जो तक़दुस पामाल कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जैकमाबाद में धरती टीवी कराची जे रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी खे सिंध जनरल काउंसिल जो डिप्टी जनरल सेक्रेटरी चूंडण ते आजियाणी जी तकरीब कोठाई वई। प्रेस क्लब में कोठायल तकरीब में सिंध जनरल काउंसिल लाड़काना डिवीज़न जे अॻवान गनी मुजाहिद, ॾेथे सीनियर सहाफ़ी अदनान भट्टी, सीनियर सहाफ़ी सदाम सोलंकी, सीनियर सहाफ़ी मोहम्मद सलीम भट्टी ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त धरती टीवी सदाईं मज़लूमनि जी ॻाल्हि कई आहे, जॾहिं त हाणे धरती टीवी जी रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी खे सिंध जनरल काउंसिल जो डिप्टी जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो आहे, जंहिंखां उमीद आहे त हू सदाईं जीअं सहाफ़ियुनि जी आवाज़ खे बुलंद कंदो ऐं सहाफ़ियुनि जे मसइलनि ते पाण मञाईंदो। धरती टीवी जे रिपोर्टर सिंध जनरल काउंसिल जे डिप्टी जनरल सेक्रेटरी अब्दुल्ला सोलंकी जो चवणु हो त संदन तंज़ीम सदाईं सहाफ़ियुनि जी आवाज़ खे मज़बूत कंदी, मसइलनि खे पार्लियामेंट में पेश कयो आहे। हू सहाफ़ियुनि जी उमीद ते पूरो लहण जी कोशिश कंदो। उन मौक़े ते धरती टीवी जैकमाबाद जे रिपोर्टर हुज़ूर बख्श मुगेरी अब्दुल्ला सोलंकी खे अजरक टोपी पारे मान पिणु ॾिनो। कुंभ जे रहवासण खैरपुर बाअसरनि जे चंबे मां जान बचाए अदालत पहुची वई। नारी सकीना गोपांग सेशन कोर्ट में जाबदार मीरल, मीर हज़ार, नूरल गोपांग ऐं ॿियनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराए वरिती। नारी दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो त ॼाणायल जाबदार भेण जे घर वेंदे रस्ते मां अगवा करे विया, कराची खणी विया, जिते नामालूम हंधनि ते रखी जिन्सी ॾाढाई कई वई। मूं मथां शादीअ जो दॿाउ पिणु विधो वियो। मां वझ वठी जान बचाए अदालत पहुती आहियां। संदसि चवणु हुयो त जाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल जो हुकुम जारी कयो वञे।
ॻाल्हि तां सोहरे डंडा हणी नुंहुं खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॻोठ ग़ुलाम अकबर लुंड में मामूली ॻाल्हि तां सोहरे नुंहुं खे डंडो हणी ज़ख़्मी करे छॾियो। मुतासिर औरत मसामत फातिमा ज़ाला मंज़ूर हुसैन लुंड दाहींदे चयो त मुड़ुस ॿी शादी कई आहे ऐं ख़र्च पको न पियो ॾिए, जॾहिं त ख़र्च घुरण तां ज़बरदस्ती घर मां कढियो पियो वञे। हुन चयो त बेगुनाह सोहरे आरिब लुंड ऐं ॾेर वसन लुंड हमलो करे डंडा हणी तशदुद जो निशानो बणायो। औरत चयो त सेठराजा थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे, पर पुलिस बासरनि जे वंगार बणियल आहे, खेनि गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। मुतासिर औरत SSP खैरपुर खां घुर कई आहे त सोहरे ऐं मुड़ुस ऐं ॾेरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कई वञे। सिजावल में ॻोठाणनि पारां बाअसरनि ऐं ॿेलो पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठी हाजी जुड़ियो जे रहवासियुनि ग़ुलाम मोहम्मद मीरभर पंहिंजी घरवारी सां गॾु प्रेस क्लब वाॾो एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त गुज़िरियल ॾींहुं बिरादरी जे बासरनि संदन नौजवान पुटु यूसुफ मीरभर ते ॿेलो शहर में बिला जवाज़ गारगंद करे सख़्त तशदुद कयो हुयो। हुननि चयो त पुट ते तशदुद जी रिपोर्ट ॿेलो थाणे ते ॾिनी, पर पुलिस संदन का बि दाद फरियाद न कई आहे। ॻोठाणनि SSP सिजावल खां मुतालबो कयो त नौजवान पुट ते तशदुद में मुलविस जाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मीरवाह गोरचाणी में ख़ासि केली बिरादरी बासरनि पारां नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो। ज़हीर मीर ख़ासकेली मोहम्मद आसिम मोहम्मद इब्राहिम समेत वॾी तादाद में ख़ासकेली बिरादरी पारां एहतजाज करे मीरवाह कोट ग़ुलाम मोहम्मद रोड बंदि करे छॾियो। धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं, जंहिं सबबि मुसाफ़िरनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। उन मौक़े ते वारसनि ॿुधाए त बिरादरीअ सां झेड़े में हबीबुल्ला ख़ासकेली क़तल ऐं वसीम ख़ासकेली ज़ख़्मी थी पिया हुआ, पर पुलिस पारां अञा ताईं केस दाख़िल न कयो पियो वञे, न ई जाबदारनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। ॿिए पासे DSP डिगड़ी में मीर आफ़ताब टालपुर एहतजाज कंदड़ वटि पहुतो, पर ख़ासकेली बिरादरी कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। वॻण वेझो ॻोठाणनि पारां तरक़ियाती कम न कराइण ऐं बिजली जी सहूलियत न हुअण ख़िलाफ़ एहतजाज कयो। UC चौदेरो जे ॻोठ सनहाणी जे रहवासियुनि अदनान तुनियो परवेज़ ऐं ॿियनि एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त संदन ॻोठ सनहाणी में का बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे। हुननि चयो त ॻोठ में को बि रोड रस्तो न ठारायो वियो आहे। ॻोठ जी बिजली जा बोल ऐं तारूं पिणु 5 वरियनि खां किरियल आहिनि, जंहिं सबबि बिजली बि नाहे। ॻोठाणनि चयो त बिजली समेत का बि सहूलियत न हुजण करे हू पत्थर जे दौर वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहिनि। अॻुवाणनि मुतालबो कयो त ॻोठ में तरक़ियाती कम कराए बिजली बहाल कराई वञे। बुछेरी में ढोलो माइनर जे आबादगारनि पारां शाख बंदि हुअण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। आबादगारनि फिदा हुसैन रिंद, हबीबुल्ला रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। आबादगारनि दाहींदे चयो त गुज़िरियल 2 महीननि खां शाख जो पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिं करे हू फसल नाहिनि पवे सघिया, जॾहिं त पाणी जी खोट सबबि कमंद समेत ॿिया पोखियल फसल सुकी सड़ी रहिया आहिनि ऐं चौपायो माल उञ विघे मरी रहियो आहे। हुननि चयो त पाणी ॼाणी वाणी ढोलो शाख बंदि करे आबादगारनि जो माशी क़त्लेआम कयो पियो वञे। आबादगारनि चूंडियल नुमाइंदे ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां घुर कई त बंदि कयल शाख खोली वञे, ॿी सूरत में मेहरान हाईवे ते बंदि कयो वेंदो। रिपड़ी में झेड़े दौरान मुड़ुस घरवारी समेत ज़ख़्मी थी पियो आहे। ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां घर में झेड़ो थी पियो, जंहिंमें 25 वरियनि जो मोहम्मद सचल ऐं संदसि घरवारी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे संदन माइटनि खणाए इलाज लाइ गंबट जी गेम्स अस्पताल में दाख़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि एहतजाज कंदे चयो त घर में ॿारनि जो पाण में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं तां संदसि भाउ मोहम्मद बचल, चाचे पठान पंवर, सोट शाहिद पंवर ऐं सोट अरबाब पंवर लठियूं हणी लोही सीखनि सां मथनि में हमलो करे खेसि घरवारी समेत ज़ख़्मी करे विधो। संचवण हो त 4 ॼणनि ते बहारू थाणे ते NC दाख़िल कराई आहे, पर हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आंदी वई।
जैकमाबाद CIA पुलिस जुआ जे अड्डे ते छापो हणी 13 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CIA पुलिस माशूक हुसैन जखराणी जी अॻवानी में मुख़्तलिफ़ हंधनि ते समाजी बुराइनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कंदे ईदगाह रोड ते हलंदड़ जुआ जे अड्डे ते छापो हणी 8 जाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिए पासे पुलिस गढ़ी सबायो में जुआ जे अड्डे ते छापो हणी 5 जुआरियुनि खे गिरफ़्तार करे रोक रक़म ताश जा पत्ता रिकवर करे 13 जाबदारनि ख़िलाफ़ धारदार केस दाख़िल करे छॾिया। पटीदन में 1 महीनो अॻु नुसरत केनाल मां मिलंदड़ लाश जी सुञाणप लोंग गलोड़े तौरु थी वई, जंहिंजी क़त्ल में संस घरवारी शामिल, जंहिंखे गोली हणी क़त्ल कयो वियो। 1 महीनो अॻु नुसरत केनाल मां मिलंदड़ लाश जी सुञाणप ॻोठ जुमो कलोड़ो वासी लोंग कलोड़ो तौरु थी वई। भिरिया रोड पुलिस जो चवणु आहे त मुड़ुस जे क़त्ल में मुलविस संदसि घरवारी मसामात हमीदा कलोड़ो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि लोंग कलोड़ जे घर वारनि हमीदा कलोड़ो एतराफ़ी बयान ॾींदे ॿुधायो त अज़ीज़ कलोड़ सां संदसि लाॻापा हुआ। संदसि मुड़ुसु सालनि खां घर न ईंदो हो ऐं न ई वरी ख़र्च ॾींदो हुयो। अज़ीज़ा कलोड़ो शादी करण जी ख़्वाहिशमंद हुई। हुन इहो बि एतराफ़ कयो त मुड़ुस खे अज़ीज़ कलोड़ो, ज़मीर कलोड़ो ऐं हिकु अणॼातल शख़्स सां गॾिजी मुड़ुस खे धोखे सां घुराए तशदुद जो निशानो बणाइण बैदि नुसरत केनाल में लोढ़े छॾियो। पटीदन भिरिया रोड थाणे जे SS मुजीबुर रहमान नारे जो ॿुधायो त मुड़ुस जे क़त्ल में मुलविस औरत खे घरां छापो हणी गिरफ़्तार कयो, जंहिंखे भिरिया जी अदालत में रिमांड लाइ पेश कयो वेंदो। क़त्ल में मुलविस ॿियनि जाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।